अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है। थर में खुराक की खोट ऐं बीमारियुनि वॻे वधीक 5 ॿारड़ा फौती विया आहिनि। सिविल अस्पताल मिठी में 12 महीननि जो नसीम, अशरफ, लियाकत ऐं प्रेम जा ॼावल ॿारड़ा फौती विया। मिठी में हलंदड़ महीने फौती ॿारनि जो अंक 15 थी वियो आहे, जॾहिं त हलंदड़ साल दौरान 495 ॿारड़ा फौत थी चुका आहिनि। खुराक जी खोट ऐं बीमारियुनि वॻे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। थरपारकर मां ब्रेकिंग न्यूज़ है तव्हां सां शेयर कयूं पिया। सेहत खाते को तहरुक न वरितो आहे। खुराक जी खोट ऐं बीमारियुनि वॻे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। ख़बर मां सां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। थर में खुराक की खोट बीमारियुनि वॻे वधीक 5 ॿारड़ा फौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां एजाज़ वजीर खान। जी एजाज़ अपडेट कजो। जी बिल्कुल, थरपारकर जिले में खुराक की खोट जो शिकार महसूम ॿारड़ा जेके उनका मौत जो आसार जेको आहे वो करी न सघियो आहे। सिविल अस्पताल मिठी में रोज़ाना जे बुधान ते 2-3 ॿारड़ा पहुचनि था, पर अॼु वधीक 5 ॿारड़ा जेके वो फौत थी विया आहिनि। उन फौती ॿारनि में 12 महीननि जो नसीम पुत्र मोहम्मद, अशरफ, लियाकत ऐं प्रेम जा जेके ताज़ा ॼावल ॿारड़ा जिनजो वज़न जेको आहे वो घटि हो ऐं रत जी जेका कमी हुई उन सबब ही ॿारड़ा जेके तव्हांखे ॿुधाइनि 5 ॿारड़ा जेके आहिनि वो फौत थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधायां त रोज़ाना ये ॿारड़ा फौत थियण वारो सिलसिलो जेको आहे वो रुकिजी न सघियो आहे, पर सिंध हुकूमत जूं जेके माज़ी में दावाऊं हुयूं उहे समूरियूं दावाऊं जेके आहिनि उहे अधूरियूं रहिजी वियूं आहिनि। ऐं कंहिं बि क़िस्म जूं सहूलियतूं जेके ज़िले जी सिविल अस्पताल मिठी सूधो 3 तालुके अस्पतालनि में जेके हुजणु खपनि उहे मौजूदु न आहिनि। तंहिंजे करे महसूम ॿारड़ा जेके आहिनि वो रोज़ाना अजल जो शिकार बणिजनि था ऐं अॼु वधीक 5 ॿारड़ा जेके आहिनि वो सिविल अस्पताल मिठी में फौत थी विया आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ऐं ॾोराइनि इलाइक़नि जा रहवासी ॿुधाया वञनि था। जी एजाज़, जेका मिठी थरपारकर आहे उन समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में माउ ऐं ॿार जी सिहत जे हवाले सां मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स भी सिंध हुकूमत जा हलनि था, मुख़्तलिफ़ NGO सां गॾिजी ऐं जेके आहिनि से सिंध हुकूमत उहे पाण बि ऑपरेट करे पई, त उहे जेके प्रोग्राम आहिनि माउ ऐं ॿार जे सिहत जे हवाले सां उहे बि को लाभ न ॾेई सघिया आहिनि थरपारकर में। तव्हांखे ॿुधायां त हिते असां वटि थरपारकर ज़िले में PPI छा आहे जेका प्राइमरी हेल्थ केयर इनिशिएटिव जेका आहे इदारो आहे उन तरफ़ां आहे। उन खां अलावा शफ़ा फाउंडेशन जेका आहे उन तरफ़ां हिते मुख़्तलिफ़ जेके माउ ऐं ॿार जी सिहत जेका बहितर करण लाइ अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट जेके सिंध हुकूमत ख़ासि तौर ते उन खां अलावा WHO ऐं ॿिया मुख़्तलिफ़ UN जा जेके इदारा आया उन्हनि तरफ़ां ही प्रोजेक्ट जेके हिते हलाया विया, पर तव्हांखे ॿुधायां त उहे प्रोजेक्ट जेके आहिनि हेसिताईं अञा नाकाम बणिजी विया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी जेका असेसमेंट उन्हनि जी करे उहे जेके माउ कमज़ोर जेका आहे उनखे कंहिं सेंटर ते या कंहिं न्यूट्रिशन वार्ड में दाख़िल करायो वञे या महसूम ॿारड़ो जेको आहे उनखे वठी दाख़िल करायो वञे, उहा सूरत नज़र नथी अचे। जेका बि न्यूट्रिशन वार्ड जेके खुलियल हुया मुख़्तलिफ़ समाजी तंज़ीमनि पारां उहे तव्हांखे ॿुधायां त हाणे सिर्फ़ु नाले मात्र जेके उहे अस्पतालनि में मौजूदु आहिनि, पर उते कंहिं बि क़िस्म जी जेके तव्हांखे ॿुधायां त खुराक जी खोट जेका आहे उनखे ख़तमु करण लाइ या खुराक जे शिकार ॿारड़ा जेके आहिनि उन्हनि खे को लाभाइतो साबित करण लाइ उहो लाभ न ॾेई सघिया आहिनि। ऐं वाक़ई हक़ीक़त साबित थी वई आहे त समूरा प्रोजेक्ट जेके आहिनि हेसिताईं अरबे रुपयनि जा प्रोजेक्ट जेके आहिनि उहे नाकाम बणिजी विया आहिनि। जी अच्छा, ज़िले इंतज़ामिया या सिंध सरकार इन हवाले सां कहिड़ा क़दम खणी सघी आहे एजाज़, छाकाणि त अरबे रुपया जेके सिंध जे अवाम जा हुया उहे उन्हनि मासूम ॿारनि ते ख़र्च न थिया, उहे उन औरतुनि ते ख़र्च न थिया जेके ॾूरान इलाइक़नि सां तालुक़ु रखनि थियूं, जिन में खुराक जी खोट हुई। जॾहिं मिठी में उहे ॿारड़ा पहुचनि था, उहे माइरूं पहुचनि थियूं, उन्हनि खे इस्पताल में सहूलियतूं नथियूं ॾिनी वञनि, त अरबे रुपया जेके प्रोजेक्ट्स जी मद में ख़र्च थिया, छा उहे बसि जेके सेमिनार्स थिया ऐं उहे सेमिनार्स में नाले मात्र ॾेखारिया विया, त उहे उनजी जांच छो नथी थिए, या ज़िले इंतज़ामिया ऐं सिंध हुकूमत वास्तेदार धुरियूं जेके आहिनि उहे को तहरुक छो न पियूं वठनि? इंतई अफ़सोस सां चवणो पवे थो त सिंध हुकूमत जेके थरपारकर ज़िले में ख़ासि तौर ते जेके माज़ी में जेको तव्हांखे ॿुधाया त खुराक जी खोट, उन खां अलावा पाणी जी खोट जेका थरपारकर में पैदा थियल हुई, तखन थरपारकर जे जर जो पाणी जेको आहे उहो 89% फ्लोराइड हुजण जे करे WHO जी जेका रिपोर्ट आहे उन मुताबिक़ इंसानी ज़िंदगी लाइ हानिकार आहे। अहिड़े तरीक़े सां ही प्रोजेक्ट जेके खुराक जी खोट जो शिकार जेके औरतूं तोड़े ॿार जेके हुआ उन्हनि जे पूरो करण लाइ अरबे रुपया जारी कया विया। अहिड़े तरीक़े सां अरबे रुपयनि जा जेके RO प्लांट्स जेके थरपारकर में लॻा उहे बि लाभाइता साबित करे सघिया आहिनि। उन्हनि जो कब्रिस्तान जेको थर हिकिड़ो RO प्लांट जो कब्रिस्तान बणिजी वियो आहे। अहिड़े तरीक़े सां ही समूरा प्रोजेक्ट जेके हिननि जी काइम क़िस्म जी जेका जांच पड़ताल कई वञे उहा न थी सघी आहे। मुख़्तलिफ़ जेके तव्हांखे ॿुधाईंदे एंटी करप्शन इदारो जेको आहे सिंध हुकूमत सां लाॻापियल रहे थो, उहो सिंध हुकूमत जे ई सिर्फ़ु उहो माहवार जेका कमीशनूं वठण या माहवार जेका मंथली वठण में पूरो आहे। उन खां अलावा नेब ख़ासि तौर ते जांच शुरू कई, पर उहे समूरियूं हेसिताईं नेब इख्तियारियूं पर
जांच जेके आहिनि उहे मुकमल न करे सघियूं आहिनि उहे बि ठीकु आहे। हाणे फाइलनि में महदूद थी वियूं आहिनि फाइलनि ताईं इंक्वायरियूं जेके आहिनि उहे रहिजी वियूं आहिनि कंहिं बि कमरो या कंहिं बि अमलदार जिन प्रोजेक्टनि में कंहिं क़िस्म जी जेका करप्शन कई आहे उनजी जांच न थी सघी आहे ही समूरा प्रोजेक्ट तव्हांखे ॿुधाया त हेसि ताईं थरपारकर ज़िले में जेका सिंध हुकूमत माज़ी में सदाई इहा दावा कंदी रही आहे सिंध असेंबली जे फ्लोर ते ठीकु आहे, वरी महिरबानी एजाज़, वरी महिरबानी।